ज़ोरदार तारियुनि सां स्वागत कयो अहमदनगर जी न्याणी कंचन निहालाणी। जय झूलेलाल। मुसीबत में आया मुसीबत, मुसीबत में आया मुसीबत, चवंदा आहिनि न रूठी अगई वेठी आहियां मथां आयो पेको माण्हू। मिटी माइटियूं करणु पहिरियां ई ॾुखियो कमु आहे, मथां हिन खे ॿियो ॾुखियो कयो आहे असांजे नखरनि। हिकु दफ़ो मुंहिंजी भाॼाई को मूंसां गॾु वेठी हुई, ओॾीमहिल ई को विच वारो आयो। हरे राम भाभी, न्याणीअ जी मिटी माइटीअ लाइ चओ पिया न, कहिड़े टाइप जो घरु खपेव? भैया हाणे टाइप वाइप छॾियो, छा ॿुधायां। हा भाभी, वरी बि थोरो सो आइडियो त हुजे न। भैया हाणे खुली करे त छा चइजे, पर घटि में घटि छोकिरे खे बंगलो टुकड़ी त पंहिंजो हुजेसि। ऐं हा, घर में मानी पचाइण वारी छा चइबो हिनखे, कुक। हा, कुक त हुजेसि न। छा आहे त अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे किथे थी अचे रोटी पचाइण। हा भाभी, बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे भाभी, बिल्कुलु सही आहे। ऐं हा भैया, छोकिरो त इकलौतो ई हुजे, कुंवारी भेण त सफ़ा न हुजे। छा आहे त गुस्सो त मुंहिंजी न्याणीअ जो बि तेज़ आहे। हिकु दफ़ो गुस्सो अची वञेसि न त वीचारी कंट्रोल न करे सघंदी अथव। कोई वांदो न आहे भाभी, कोई वांदो न आहे। ऐं हा भैया, छोकिरे जे नाले ते 2-5 प्रॉपर्टियूं त हुजनिसि। छा आहे त अॼुकल्ह हयातीअ जो को भरोसो कान्हे भैया। अॼुकल्ह भव बि चङा लॻा पिया आहिनि। ऐं बाक़ी असां रुगो छोकिरीअ जी न्याणीअ जी सेफ्टीअ लाइ था चऊं, फ्यूचर जी सेफ्टीअ लाइ था चऊं। भाभी, तव्हांजी सोच बिल्कुलु सुठी अथव, बिल्कुलु बराबरि था वञो भाभी तव्हां। ॿी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि भैया, छोकिरे जे घर में शांती हुजेसि। छा आहे त पबजी खेलंदे वक़्तु अगरि घर में केरु ॻाल्हाईंदो अथव न, त मुंहिंजी छोकिरी ईअं सफ़ा छिती थी पवंदी। इहा त कॉमन ॻाल्हि लॻी पई आहे भाभी। बसि एतिरो ई न, अहिड़ा त खोड़ घर पिया अथव जेके वीचारा ईअं हथ ॿधी करे ईअं बीठा अथव। हाणे ई तो मोकिलियां। ठीकु आहे भैया, तव्हां मोकिलियो त अॻो पोइ वरी CBI सां जांच कराए थी सघां। 2 ॾींहंनि खां पोइ विच वारो वरी हाज़िर। हरे राम भाभी, जांच करायव? भैया, ख़ातिरी त सुठी मिली आहे, पर हाली ईअं कयोसि, हुन खे थोरो सो होल्ड ते रखोसि। छा आहे त 2-टे ॿिया बि घर नज़र में आहिनि। पर भाभी, जॾहिं सभु कुझु सही आहे त ॻाल्हि खे अॻियां वधायो न। भैया, थी सघे थो हिन खां बि को सुठो घर हथ लॻी वञे। छा आहे त ॾाढे ई वॾे अरमाननि सां पालियो आहे असांजी न्याणीअ खे, हिकदमि बिल्कुलु राजकुमारियुनि वांगुरु। त यानी की ॻाल्हि वरी उते जी उते, डोडो ढाणी अटो छाणी। मिटी माइटियूं करणु पहिरियां ई हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, पर मां तव्हां सभिनीनि सां पुछां थी कि हिन ॾुखे कम खे अञा ॾुखियो कंहिं ठाहियो? असां ठाहियो। थैंक यू सो मच। जी कंचन, कंचन ॿियो जस्ट अ मोमेंट। कंचन, तूं ख़ाली शादीअ जी ॻाल्हियूं वठी करी। हाँ, शादी अॼुकल्ह ॾुखी ॻाल्हि थी वई आहे न। शादी कह रही न, तो शादी कर ली ना। मुंहिंजी त शादी थी वई, पर न्याणियूं वेठी आहिनि न। घोट वेठो थी ऑडियंस में? घोट वेठो आहे, ॿार वेठा आहिनि। बस हाँ, मां जेको सुवाल पुछंदुमि, झगड़ो न थिए घर में। भाई घोट राजा, तव्हां पुछो न पुछो, झगड़ो त उहो ई थींदो घर में। हा ठीकु आहे न, पुछांसि थो। सम्झ, तूं 21 साले जी थी वई आहे। हा। ऐं तूं ॾाढी सुठी कॉमेडी थी करी, माना सिंधियुनि जो स्टार कॉमेडियन थींदी तूं अॻियां हली करे। ठीकु आहे न। त असांजे हिंदी बॉलीवुड फिल्म में महमूद ऐं जॉनी वॉकर ॾाढा वॾा कॉमेडियन, मशहूरु कॉमेडियन मञा विया आहिनि। उहे हाणे दुनिया में न आहिनि। ऐं तूं बि 21 साल जी न आहीं। सम्झ, तूं 21 साल जी थी वञी, रिवर्स में वञी। ऐं महमूद यानी अगरि अचनि हिते हेठि लही करे, 25 साल जा हुजनि, ऐं तोखे तुंहिंजी माउ चए हिननि ॿिन्ही मां तोसां कंहिंखे तोखे शादी करणी अथई। अच्छा। जॉनी वॉकर सां कर या महमूद सां कर, कॉमेडी वधीक कंदी आहे सुठी, हिननि मां कंहिंसां बि शादी कर। त तूं कंहिंसां शादी कंदीअ, मूंखे इहो ॿुधाए, हुन सां छो शादी कंदीअ? जॉनी वॉकर खपई की न महमूद खपई? हुन ॿिन्ही मां कंहिंसां शादी कंदी? घोट राजा माफ़ कजांइ हिनखे। हाँ, वो तो पाण खुश पियो थे, वो तो खुश पियो थे, भले ॿिए सां करे वञी।
अंदर जी वाली न ॿुधाए बाबा, अंदर वाली न ॿुधाए, सम्झे न? हा, त उन कंहिंसां शादी कंदी आहे, उन सां छो शादी कंदी आहे, इहो जवाबु ॾे। ॾिसो मुंहिंजो त ईअं आहे की मां जेको पसंदि कंदमि, जेको वधीक कॉमेडियन हुजे न, पहिरियां ॻाल्हाइण जो त हक़ु हूंदो, ईअं थोरी ॿई ॿिन्हिनि खे घुराईंदमि त सही न अॻियां। न तव्हांजे साम्हूं दॿो खोलींदासीं, शादी कराईंदासीं। दॿो खोलियूं या ॿई छोकिरा मुंहिंजी मां साम्हूं त खड़ा कंदी न घटि में हा, घटि। सभु कुझु थियण खां पोइ त हा, कंहिंसां त- शादी करी? हा त मां सम्झो 21 साले जी आहियां त 2 मिंट ॻाल्हाईंदमि त सही न हुन हा, सां ज़रूरु गॾु। ज़रूरु ज़रूरु। हा त मूंखे जंहिंजी कॉमेडी, मां हिकिड़ी कॉमेडियन आहियां, मूंखे खिलण ऐं खिलाइण वणंदो आहे। उन करे त तुंहिंजी माउ चए थी न भई कंहिं ॿिन्ही मां कंहिंसां शादी कंदी हा, आहे त तोखे कॉमेडी सुधरे जीअं थोरी हा वधीक। त सुधरे त पोइ महमूद सही आहे भले, महमूद सही आहे। महमूद हले, वाह साईं वाह वाह। महमूद हले। उहो छो भला, उहो छो? वणंदी आहिनि मूंखे हुन जूं पिक्चरूं, मां वणंदी आहिनि मूंखे, हुनजी कॉमेडी वणंदी आहे, अच्छा महमूद हले। वणंदी आहे मूंखे, खिल क्या ईंदी बात आहे। क्या बात। वाह कराए छॾियो हिननि जी हींअर। न पोइ ठीकु आहे। वाह वाह, हा, चलो ठीकु आहे, ओके, थैंक यू। थैंक यू। ठीक आहे। वाह आहूजा साहब, हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं हिन क्वेश्चन लाइ वॼायो। क्या बात है, किथां मथां खणी आया हुन हेठि, शाबाश अथव, क्या बात। थैंक यू भाई, थैंक यू। वाह वाह।